इलेक्शन कमीशन पारां सिंध जे 16 ज़िलनि में 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटनि ते मकानी चूंडनि जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, टंडो, अलाइयार, जामशोरो, मटियारी, दादू, नौशरो, फिरोज ऐं सांगड़ में मकानी चूंडूं थींदियूं। घोटकी, खैरपुर, ठठो, बदीन, सिजावल, चेकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में बि मकानी चूंडूं थींदियूं। शेड्यूल मूजिब रिटर्निंग ऑफिसर 2 अप्रैल ते पब्लिक नोटिस जारी कंदा। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़ 6 खां 8 अप्रैल ताईं वसूल ऐं जमा कराए वेंदा। उम्मीदवारनि जे शुरूआती लिस्ट 16 अप्रैल ते जारी कई वेंदी। अवां खे ॿुधायूं पिया त इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़नि जी छंड-छाड़ 13 खां 15 अप्रैल ताईं कई वेंदी। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़ 3 अप्रैल ताईं वापसि वठी सघजनि था। उम्मीदवारनि जी कतई लिस्ट 4 मई ते जारी कई वेंदी ऐं खेनि चूंड निशान अलॉट कया वेंदा। अवां खे ख़बर ॾियूं पिया इलेक्शन कमीशन पारां सिंध जे 16 ज़िलनि में 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटनि ते मकानी चूंडनि जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, टंडो, अलाइयार, जामशोरो, मटियारी, दादू, नौशरो, फिरोज ऐं सांगड़ में मकानी चूंडूं थींदियूं। घोटकी, खैरपुर, ठठो, बदीन, सिजावल, चेकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में बि मकानी चूंडूं थींदियूं। शेड्यूल मूजिब रिटर्निंग ऑफिसर 2 अप्रैल ते पब्लिक नोटिस जारी कंदा। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़ 6 खां 8 अप्रैल ताईं वसूल ऐं जमा कराए वेंदा। उम्मीदवारनि जी शुरूआती लिस्ट 16 अप्रैल ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़नि जी छंड-छाड़ 13 खां 15 अप्रैल ताईं कई वेंदी। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़ 3 अप्रैल ताईं वापसि वठी सघजनि था। उम्मीदवारनि जी कतई लिस्ट 4 मई ते जारी कई वेंदी ऐं खेनि चूंड निशान अलॉट कया वेंदा। अवां खे आगाह कयूं पिया त इलेक्शन कमीशन पारां सिंध जे 16 ज़िलनि में 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटनि ते मकानी चूंडनि जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, टंडो, अलाइयार, जामशोरो, मटियारी, दादू, नौशरो, फिरोज ऐं सांगड़ में मकानी चूंडूं थींदियूं। घोटकी, खैरपुर, ठठो, बदीन, सिजावल, चेकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में बि मकानी चूंडूं थींदियूं। शेड्यूल मूजिब रिटर्निंग ऑफिसर 2 अप्रैल ते पब्लिक नोटिस जारी कंदा। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़ 6 खां 8 अप्रैल ताईं वसूल ऐं जमा कराए वेंदा। उम्मीदवारनि जे शुरूआती लिस्ट 16 अप्रैल ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़नि जी छंड-छाड़ 13 खां 15 अप्रैल ताईं कई वेंदी। इलेक्शन कमीशन मूजिब नामज़दगी कागज़ 3 अप्रैल ताईं वापसि वठी सघजनि था। उम्मीदवारनि जी कतई लिस्ट 4 मई ते जारी कई वेंदी ऐं खेनि चूंड निशान अलॉट कया वेंदा। इलेक्शन कमीशन पारां सिंध जे 16 ज़िलनि ऐं 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटनि ते मकानी चूंडनि जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। हैदराबाद, सखर, टंडो, अलाइयार, जामशोरो, मटियारी, दादू, नौशरो, फिरोज ऐं सांगड़ में मकानी चूंडूं थींदियूं। घोटकी, खैरपुर, ठठो, बदीन, सिजावल, चेकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में बि मकानी चूंडूं थींदियूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खान। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? मारवी इलेक्शन कमीशन पारां सिंध जे 16 जेका ज़िला आहिनि 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटूं उनमें मकानी चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इहे ज़िमनी चूंडूं हैदराबाद, सखर, टंडो, अलाइयार, जामशोरो, मटियारी, दादू, नौशरो, फिरोज ऐं सांगड़ में थींदियूं। अहिड़ी तरह सां घोटकी, खैरपुर, ठठो, बदीन, सिजावल, जैकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में इहे जेके चूंडूं आहिनि उहे थींदियूं। त चूंडुनि जो जेको शेड्यूल आहे उहो जारी कयो वियो आहे। हिन मुताबिक़ जेको चूंडुनि जे शेड्यूल में जेका 2 अप्रैल 2026 ते रिटर्निंग ऑफिसर जेके आहिनि पब्लिक नोटिस जारी कंदा। 6 खां 8 अप्रैल ताईं कागज़ात नामज़दगी जेके वसूल ऐं जमा कराया वेंदा। 16 अप्रैल ते उम्मीदवारनि जी जेका शुरूआती लिस्ट जारी थींदी। 13 खां 15 अप्रैल ताईं नामज़दगी कागज़ जेके आहिनि उनजी जांच पड़ताल थींदी। 3 अप्रैल ते कागज़ जेके आहिनि वापसि जमा थी सघंदा, वसूल करे सघंदा ऐं 4 मई 2026 ते उम्मीदवारनि जी हतमी जेका फ़हरिस्त आहे उहा शाया थींदी। इन खां पोइ इंतिखाबी जेके निशान आहिनि उहे अलॉट कया वेंदा ऐं 17 मई 2026 ते 45 जेके लॻभॻि ख़ाली सीटूं आहिनि जंहिंमें काउंसलर आहिनि या अहिड़ी तरह सां जेके चेयरमैन आहिनि उन्हनि जी जेके सीटूं आहिनि या वाइस चेयरमैन आहिनि उन्हनि ते मकानी चूंडूं थींदियूं। त इन हवाले सां पोलिंग सुबुह 8 खां शाम 5 ताईं जेको टाइम आहे उहो 17 मई 2026 ते उहो थींदो। त इन हवाले सां बाज़ाब्ता शेड्यूल जारी कयो वियो आहे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।